आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां चीनी नायब परॾेही वज़ीर जी मुलाक़ात सीपेक बितरफ़न लाॻापन ऐं आलमी सूरतहाल ते ॻाल्हियूं। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं चीन अमुन सलामती ख़ुशहाली जे गॾियल मक़सद जा हामी आहिनि। पाकिस्तान ऐं ईरान में लाॻापा बहाल सफ़ीरनि खे ॿीहर मुक़ररु करण जो फ़ैसिलो। ॿिन्ही मुल्कनि जा सफ़ीर 26 जनवरी ते पंहिंजूं ज़िमेवारियूं संभालींदा। पाकिस्तान जी दावत ते ईरानी परॾेही सफ़ीर 19 जनवरी ते इस्लामाबाद पहुचंदो। कराची जे इलाइक़े वायरलेस गेट में घर मां ज़ाल मुड़ुस ऐं संदनि 3 ॿारनि जा लाश हथ। पुलिस जो चवणु आहे त हिकु शख़्स पंहिंजी ज़ाल ऐं 3 ॿारनि खे क़त्ल करण खां पोइ आपघात कयो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त मुल्क मां नफ़रत ऐं विरहाइण जी सियासत ख़त्म कई वेंदी। महांगाई, गुर्बत ऐं बेरोज़गारी में इज़ाफ़ो थी रहियो आहे। संदनि मंशूर में गारगंद ऐं नफ़रत वारी सियासत जी का बि गुंजाइश न आहे। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जो चवणु आहे त केपी वारनि मुल्क खे बिगाड़ींदड़नि खे वोट ॾिना आहिनि। खेसि वोट ॾिनो वञे हा या न, पर ॿुधाए वञे त केपी में कहिड़ी तब्दीली आई, छा नओं पाकिस्तान ठही वियो आहे। मरियम नवाज़ जो चवणु आहे त माज़ी जी हुकूमत केपी में रिश्वत जी बाज़ार गरम करे पंहिंजा केस खीसा भरिया। नवाज़ शरीफ़ कारकर्दगी जी बुनियाद ते समूरे मुल्क में तरक़ियाती कमनि जो ॼार विछायो। 10 सालनि दौरान केपी में रुगो तजर्बा कया विया आहिनि। सिंध काबीना जोही जे 2,84,000 एकड़ खां वधीक ज़मीन गोरखिल डेवलपमेंट अथॉरिटी खे ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। ढल ऐं आबियानो वधाइण लाइ कमेटी क़ाइम। आम चूंडुनि दौरान अमन अमान बरक़रार रखण लाइ 62 करोड़ रुपया जारी करण जी बि मंज़ूरी। पहाड़ी जे इलाइक़नि में नेकाल निज़ाम ऐं पाणी जी स्कीमुनि बाबति कंपनी क़ाइम करण जी मंज़ूरी। खरकोल खां छोर ताईं 105 किलोमीटर रेलवे ट्रैक बनाइण जी मंज़ूरी। सिंध काबीना वाटर बोर्ड खे 3,500 मिलियन रुपया ॾियण जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। बलोचिस्तान जे इलाइक़े ज़ोब में सिक्योरिटी फोर्सेस जी कार्रवाई। 7 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾे तादाद में हथियार ऐं बारूद हथ। पाक फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त दहशतगर्दनि ख़िलाफ़ भरपूर नमूने कार्रवायूं जारी रहंदियूं। बटाणी में कारहे इल्ज़ाम हेठि मुड़ुस तां ज़ाल क़तल। ॻोठ फ़ौज अली मज़ारी में रहीम बख़्श मज़ारी शबीरा खे घोटा ॾेई क़तल करे छॾियो। खानपुर महर ऐं भर पासे उरड़ी जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो। ॻोठ ख़ुदा बख़्श महर में निंगरी उरड़ी जे मर्ज़ सबबि मौत। सेवण में मलाह बिरादरी तरफ़ां राशिद मलाह खे मुबैना मुक़ाबले में मारण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। अॻवान जो चवणु आहे त हैदराबाद पुलिस राशिद मलाह खे पूरे मुक़ाबले में क़त्ल करे ज़ुल्म कयो आहे। केटी बंदर में ॻोठाणनि तरफ़ां इमदादी सामान न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरनो। अॻवान जो चवणु आहे त हिकु हफ़्ते खां खेनि मच्छरदानियुनि लाइ रुलाए ज़ुल्म कयो पियो वञे। अमलो पंहिंजे मनपसंद माण्हुनि में इमदादी सामान विरहाए रहियो आहे। ऐं हुकूमत तरफ़ां ज़कात शर्फ़ जी जाइ ते मोहसिन नक़वी खे पीसीबी मैनेजमेंट कमेटी चेयरमैन मुक़ररु करण जो फ़ैसिलो। निगरान वज़ीर आज़म अनवार उल्ला काकड़ मोहसिन नक़वी खे चेयरमैन मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी।